ڪرمپور भरिसां शबीराबाद ڪرمپور थाणे जे अधगोट ख़ादिम जाफ़री में जाफ़री برادري जी ॿिनि धुरनि में जहिड़ो हिक ॿिए मथां फायरिंग जे नतीजे में 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी में मोहम्मद शरीफ जाफ़री, कमरदीन, एहसान अली, इमामदीन शामिल आहिनि। इतलाह ते जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जहिड़ो ख़त्म कराए धुरनि खे वधीक नुक़सान खां बचाए वरितो। पुलिस ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ क़रमपुर सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। वाक़े जे शदीद ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ क़रमपुर सरकारी एम्बुलेंस ज़रिए लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो जडीन वेब न्यूज़ क़रमपुर।